सचो सतराम। सभिनी भाउरन भेनरुन ऐं सॼी संगत खे कुछ देवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जी तरफां आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। असां जॾहिं बि कंहिं संत महात्मा दरवेश फकीर देव या अवतार जी दावन में ईंदा आहियूं त उनजो मक़सद सिर्फ़ एतिरो ई हूंदो आहे त उन शुभ अवसर ते उन्हनि महान संतनि जे जीवन संदेश ऐं सिख्याउनि खे साम्हूं रखी कुछ पंहिंजो पाण खे उन रस्ते जो राही बणायूं, कुछ पंहिंजो पाण में उहे सदगुण धारण कयूं, जन ते अमल करे असां पंहिंजे जीवन खे कुछ सफलता ॾेई सघूं। त ये संत, ये महात्मा, ये देव, ये अवतार, ये दरवेश, ये फकीर, ये अवलिया, ये असांखे सदाई पंहिंजी सोच, पंहिंजा वीचार बहितर करण जे लाइ सेखारींदा रहंदा आहिनि। उहे सम्झाईंदा आहिनि जेतिरो थिए पंहिंजी सोच खे बहितर कयो। जेकॾहिं सोच बहितर थी त सभु कुछ बहितर थींदो। जेकॾहिं वीचार चङा थिया त सभु कुछ चङो थी वियो। छाकाणि त इंसान पूरो सोच जे ई वस्तु हूंदो आहे ऐं सोच सां असांजो गहरो तालुक हूंदो आहे। छाकाणि जेको कुछ असां सोचींदा आहियूं उहो ई कुछ ॻाल्हाईंदा आहियूं, वरी जेको कुछ ॻाल्हाईंदा आहियूं ओड़ा ई कर्म कंदा आहियूं ऐं जहिड़ा कर्म कंदा आहियूं तहिड़ो ई फल पाईंदा आहियूं। जीअं असां कंहिंखे कुछ चऊं, कुछ ॿुधायूं, कंहिं कुछ बि चवंदा रहूं, ॿुधाईंदा रहूं, लेकिन मौके ते ॻाल्हि उहा ई कंदासीं जेका असांखे पंहिंजे अंदर में, जेका पंहिंजी सोच में हूंदी। पंहिंजी सोच, पंहिंजी मर्ज़ी या पंहिंजे इच्छा जे विरुद्ध या खिलाफ कुछ बि थियण न ॾींदासीं। तंहिंजे करे इंसान जेको सोचींदो आहे उहो कुछ ॻाल्हाईंदो आहे, उन खां बाद जेको ॻाल्हाईंदो आहे ओड़ा कर्म कंदो आहे। जीअं कंहिंखे आदत हूंदी आहे कंहिंसां चङो ॻाल्हाए, कंहिंसां चङियूं ॻाल्हियूं करण, कंहिंसां बहितर अंदाज सां ॿोलण, को चाहे या न चाहे उनखे चङा कम करणा ई पवंदा आहिनि। त मतां को ईअं चवे ॻाल्हियूं कहिड़ियूं पिया कयूं, पाण कहिड़ो आहे, ॿियनि खे सम्झाए पए, पंहिंजा अमल कॾहिं ॾिठा अथई। चवणु केतिरो सवलो आहे, करणु केतिरो ॾुखियो आहे। तंहिंजे करे जेकॾहिं इंसान चङो ॻाल्हाईंदो चङा कम कंदो ऐं कंहिंखे आदत हूंदी आहे कंहिंखे धमकी ॾियणु, कंहिंखे गच वध ॻाल्हाइणु, कंहिंखे कुछ चवणु, को चाहे या न चाहे उनखे ग़लति कम करणा ई पवंदा आहिनि। त मतां को ईअं चवे एतिरो कुछ चए पए मुंहिंजो छा करे वरिते, एतिरो ॻाल्हाए पए मुंहिंजो कुछ थी पवे, एतिरियूं धमकियूं पए ॾिनई फिर मूंसां पहुचे था। जेकॾहिं इंसान ग़लति ॻाल्हाईंदो ग़लति कम कंदो। तंहिंजे करे पहिरियों इंसान जेको सोचींदो आहे उहो कुछ ॻाल्हाईंदो आहे ऐं उनखां बाद जहिड़ो कुछ ॻाल्हाईंदो आहे तहिड़ा कर्म कंदो आहे ऐं पोइ जहिड़ा कर्म कंदो उनखे वरी वरी दोहराईंदो वेंदो, वरी वरी कंदो वेंदो, वरी वरी कंदो रहंदो, तव्हांजो उनजो आदी बणिजी वेंदो ऐं अॻिते हली करे पाण ओड़ी नेचर जो ओड़ो थी वेंदो। पोइ जहिड़ो पाण थींदो आहे अॻिते हली करे ओड़ो ई फल पाईंदो आहे। तंहिंजे करे असांजी शुरूआत हमेशह सोच सां थींदी आहे, असांजे वीचारनि सां थींदी आहे। जेकॾहिं सोच चङी थी त आख़िर ताईं सभु कुछ बहितर थी वेंदो। जेकॾहिं सोच चङी न हूंदी त कुछ बि बहितर न थींदो। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश असांखे सोच बहितर करण जे लाइ सेखारींदा आहिनि ऐं सोच जो असां ते कुछ करण खां घणो वधीक असर पवंदो आहे, कुछ ज्यादा लॻंदो आहे। जीअं असां ॾिसंदा आहियूं कॾहिं बि असांखे संत जो, कंहिं महात्मा जो, कंहिं देव जो, कंहिं अवतार जो, उन सचे साईं जो, उन ईश्वर जो, उन परमात्मा जो जॾहिं बि नालो वठंदासीं हिकदमि असांजे अंदर मन करंदो आहे तूं ॼाणी ॼाणण हार आहे। उहो असांजे अंदर खे ॼाणे थो
वो असांजी नियत खे सुञाणे थो। कॾहिं बि असां इहो न चवंदा आहियूं तो असांजे चेहरे खे ॾिसे थो, असांजे माल खे ॾिसे थो, असांजे सामान खे ॾिसे थो, असां कुझु बि न चवंदा। असां चवंदा आहियूं तो ॼाणी ॼाणण हार आहे, उहो असांजे अंदर खे ॼाणे। जेको ॼाणी ॼाणण हार आहे या अंदर खे ॼाणे थो, उनजो मक़सदु इहो हूंदो आहे हक़ीक़त में। छाकाणि त जेको असांजो जिस्म आहे, जेको असांजो शरीर आहे, अहिड़ो ई हिकु सूक्ष्म शरीर या एस्ट्रल बॉडी हर थोरे वक़्त खां बाद असांजे मथां बणबी रहंदी आहे। पोइ जेका असांजी सोच हूंदी आहे, उहा असांजी सोच श्वासन रस्ते निकिरी करे उन एस्ट्रल बॉडी या उन शरीर में पहुंदो आहे। पोइ जहिड़ी असांजी सोच थींदी उहा शरीर में वेंदी, ओड़ो शरीर बणिजी वेंदो, ओड़ो जिस्म बणिजी वेंदो। ऐं पोइ जेकॾहिं असांजी सोच चङी हूंदी, पोइ शरीर बि चङी सोच वारा बणंदा। जेकॾहिं सोच ग़लति हूंदी, शरीर बि ग़लति सोच वारा बणंदा। पोइ उहे शरीर हवा में फिरंदा रहंदा आहिनि, घुमंदा रहंदा आहिनि। पोइ जेको इंसान चङी सोच रखी करे वेंदो आहे, त सभु चङी सोच वारा शरीर अची करे उनजा मथां बीह रहंदा आहिनि। जेकॾहिं इंसान ग़लति सोच रखंदो आहे, त ग़लति सोच वारा जेके बि शरीर हूंदा आहिनि, जिस्म हूंदा आहिनि, अची करे उन ग़लति इंसान जे मथां बीह रहंदा आहिनि। असांजे जीवन में केतिरी घटनाऊं घटिबियूं रहंदियूं आहिनि। हिकिड़ी घटना असांजे जीवन में आम गुज़रंदी आहे। जॾहिं असांखे को गुस्सो ईंदो आहे, कोई कावड़ ईंदी आहे, त असां हिकदमि आग बगोला थी वेंदा आहियूं, कुझु जो कुझु ॻाल्हाइण लॻंदा आहियूं, कुझु जो कुझु चवण लॻंदा आहियूं। तव्हांजो जॾहिं गुस्सो शांति थींदो आहे, कावड़ लहंदी आहे, त पोइ असां केतिरो पछताईंदा, केतिरो कुझु चवंदा। हक़ीक़त में छा थींदो आहे त जॾहिं असांखे गुस्सो ईंदो आहे, त जेके बि कावड़ वारा शरीर हूंदा आहिनि, अची करे असांजे मथां बीह रहंदा आहिनि ऐं उहे पंहिंजी सॼी ताक़त असांखे ॾेई छॾींदा आहिनि। ऐं असां उथी करे कोई न कोई ग़लती करे विझंदा आहियूं, कंहिंसां न कंहिंसां झगड़ो करे विझंदा आहियूं। कॾहिं असांखे का चङाई थींदी आहे, का बहितरी थींदी आहे, असांखे पतो बि न पवंदो आहे, लेकिन कालर छंदींदा आहियूं त मां को चङो कमु कयो आहे। हक़ीक़त में जॾहिं असां चङी सोच रखंदा आहियूं, त चङी सोच वारा सभु शरीर अची करे असांजे मथां बीह रहंदा आहिनि ऐं असां उथी करे पंहिंजी ताक़त ॾींदा आहियूं ऐं असां उथी करे कोई न कोई चङाई करे विझंदा आहियूं। या कॾहिं असांखे का ग़लति सोच हूंदी आहे, कोई पाप थींदो आहे, कोई गुनाह थींदो आहे, कोई ग़लति कमु थींदो आहे। जॾहिं थींदो आहे त पोइ असां केतिरो पछताईंदा, केतिरी अंदर में तकलीफ़ थींदी आहे, केतिरो उनखे निंदीदा। ऐं कॾहिं कॾहिं त इहो थींदो आहे, जॾहिं को असां को ग़लति कमु थींदो आहे त असांखां ईअं निकिरी मां इहो कयो ई न आहे, मूंखां कंहिं ॿिए करायो आहे। पोइ हक़ीक़त में छा हूंदो आहे, जॾहिं असां ग़लति सोच रखंदा आहियूं त ग़लति सोच वारा सभु शरीर असांजे मथां ईंदा आहिनि ऐं अची करे पंहिंजी ताक़त उॾेलींदा आहिनि ऐं असां उथी करे कोई न कोई ग़लति कमु करे विझंदा आहियूं। पर जेकॾहिं असां दुनिया जे कानून खे ॾिसंदासीं, जेकॾहिं कोई इंसान चोरी कंदो आहे या कोई इंसान क़तल कंदो आहे, त सज़ा सिर्फ़ चोर या कातिल खे न मिलंदी आहे। जेतिरी सज़ा चोर खे मिलंदी आहे, ओतिरी सज़ा चोरी कराइण वारे खे मिलंदी आहे। जेतिरी सज़ा कंहिं कातिल खे मिलंदी आहे, ओतिरी सज़ा कंहिं क़तल कराइण वारे खे मिलंदी। ॿिन्ही जूं सज़ाऊं बराबरि हूंदियूं, साॻे नमूने कुदरत जो कानून। जेकॾहिं असां चङी सोच रखी करे वेंदासीं त असांजा जेके चङा शरीर ठहंदा उहे हवाउनि में घुमंदा। त जेको इंसान चङी सोच रखी करे वेंदो ऐं असांजा शरीर उन मथां बीहंदा, त जेतिरो जेको उहो चङो कमु कंदो, जेतिरो पुण्य या सवाब उन खे मिलंदो, ओतिरो पुण्य पंहिंजो पाण असांजे खाते में मिलंदो। छाकाणि त असां उन वञी करे मदद कई आहे उन चङाई में ऐं असांखे बहितर अंदाज़ सां हलायो। पर जेकॾहिं असांजी सोच ग़लति हूंदी, असांजा वीचार ग़लति हूंदा, जेके असांजा ग़लति शरीर ठहंदा या वीचार बणिबा, उहे शरीर असांजा हवाउनि में वेंदा। ऐं जेको इंसान ग़लति सोच रखी करे वेंदो, असांजा शरीर उनजे मथां बीहंदा, त पोइ जेतिरो ग़लति कमु उहो कंदो, जेतिरो पाप उन खे लॻंदो, ओतिरो पाप पंहिंजो पाण असांजे खाते में हली ईंदो। छाकाणि उन पाप में असांजा भाङे वहिंवार थिया, उनखे हिमत ॾिनी आहे, उनजी मदद कई आहे। तंहिंजे करे जहिड़ी असांजी सोच हूंदी, उहे शरीर ठहंदा ऐं उनजो असर असांजे पुण्य या पाप ते पवंदो। आम जीवन में असां जेके बि कर्म कंदा आहियूं, उहे हिकिड़ो चङो कमु कंदा आहियूं, पंहिंजो कालर छॾींदा आहियूं
त शायदि असां इहो चङो कमु कयोसीं, बसि हिन जो ई असांखे फल मिलंदो। जेकॾहिं को ग़लती थींदी आहे त इहो पाप लॻंदो, इहो पाप जो असांखे फल भोगणो पवंदो। लेकिन असां ॾिसंदासीं जॾहिं उन सतगुरु जो, उन ईश्वर जो, उन मालिक जो नालो ईंदो, असांजे अंदर मां पंहिंजो पाण निकिरंदो आहे। त हू ॼाणी ॼाणनहार हा, उहो असांजे अंदर खे ॼाणे थो, असांजी नियत खे सुञाणे थो। यानी असां त कोई सम्झे सां कोई हिकु पाप कयोसीं या पुण्य कयोसीं, कोई कुझु कयोसीं, कीअं कयोसीं, असांखे उन्हनि जो पतो आहे। लेकिन असां पंहिंजी सोच ऐं वीचारनि सां छा छा करे चुका आहियूं, केतिरो केतिरो उन हवाउनि में पंहिंजा वीचार पखेड़े करे उन्हनि खे ख़राबु कयो आहे या चङो कयो आहे, ऐं केतिरनि माण्हुनि ताईं पंहिंजा पुण्य या पाप पहुचाया आहिनि। इहो कुदरत थी ॼाणे, उहो मालिक थी ॼाणे। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश असांखे सभ खां पहिरीं पंहिंजी सोच बहितर करणु सेखारींदा आहिनि, पंहिंजा वीचार चङा करणु सेखारींदा आहिनि। जेकॾहिं सोच चङी थी त सभु कुझु चङो थी वेंदो। हिकु असांजी करणी चङी थींदी, उनखां बाद जेके असां वीचार रखंदासीं ऐं जेके श्वास खणंदासीं उहे असांखे एतिरो फल ॾींदा जो असांखे पतो बि न पवंदो। असांजे खाते में पंहिंजो पाण पुण्य लिखबा वेंदा, बहितर थींदो वेंदो, चङाई थींदी। ऐं उन सचे साईं शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन असांखे पल पल ते वरी वरी पंहिंजी सोच बहितर करणु सेखारियो, वरी वरी सेखारियो जेतिरो थिए पंहिंजी सोच खे बहितर, पंहिंजी नियत खे बहितर। तव्हांजी सोच चङी थी, सभु कुझु बहितर थींदो। तव्हांजा वीचार चङा थिया त सभु कुझु बहितर थींदो। ऐं सोच बहितर असां इंसाननि सां सोच जो शुरू खां ई लाॻाप। तंहिंजे करे असां पंहिंजी सोच खे बहितर कयूं, असां पंहिंजे वीचारनि खे बहितर कयूं। सोच चङी थी त सॼा वीचार ई चङा थी वेंदा, सभु ख़्याल ई बहितर थी वेंदा। जीअं मिसाल आहे, हिकिड़ो भाई गणेशा राम, उहो वीचारो मिसकीन त घर हुनजो खाईंदो पींदो हुयो, उनजो पीउ हुयो, उनजे पीउ पंहिंजे हूंदे हिकिड़ी ज़मीन कंहिंखे ॾेई छॾी, विकिणी छॾी। हू 4 भाउर हुया। जॾहिं हुनजो पीउ मरी वियो, ज़मीन जो मुल्ह बि महांगो थियो, उनजी नियत में फेरो आहे, असांखे ज़मीन न आहे ॾियणी। ऐं जॾहिं जंहिं ज़मीन वरिती हुई उन ज़मीन घुरी, जेको ज़मीन असां ॾिनी न आहे, कोई लिखत अथई, कोई कुझु ॿुधाए। चए लिखत मूंखे काई हुई कोन, कंहिंजी ॻाल्हि मां तव्हांजे पीउ खे पैसा ॾेई विया। चयो न असांखे कुझु आहे ई न, असां छो ॾियूं। कोई शायदि चए न असांजो कुंड में सौदो थियल हो, घर वारनि खे वधि पतो हूंदो, मूंखे खातो ॾियो। चवंदो लिखत ई कोन, शायदि ई कोन, असां तोखे छाजो ॾियूं। आख़िर उन शख़्स सभिनि को चवायो, सभिनी चयो त मुंहिंजी लिखत ई कोन्हे, बाक़ी छाजो। आख़िर हुन सखर वञी करे सिविल कोर्ट में मुकदमो कयो। ऐं जीअं सखर में कयईं त जजनि खां पुछो, वकील कयूं, उहे बि आया, असां मां निकिता। चयो कोई लिखत, कोई कुझु, चवंदो कुझु कोन्हे, वाइदे ते थियल आहे। चई वाइदे ते कीअं थियल आहे, कीअं पतो पवंदो। चई आख़िर सभिनी शायदि को जवाबु ॾिनो, मुंहिंजा भाउर फिरी विया। फिर उन शख़्स चयो, तेरो हिकिड़ो भाउ आहे गणेशो, जेकॾहिं उहो शायदि ॾे त मूं ज़मीन वरिती आहे त मूंखे ज़मीन ॾियो, न ॾे त बसि। जज चयो ठीकु आहे। मुंहिंजे भाइरनि बि चयो ठीकु आहे। ऐं भाइरनि अची करे गणेश खे चयो, ॿुध तोखे बदिलबो न आहे, तोखे जेका शइ दी उहा ॾियणी आहे जेका असां चऊं। पुछो असांजे पीउ ॾिनी न आहे ज़मीन। चए कीअं न ॾिनी आहे, मूंखे सचे साईं चयो आहे जेकॾहिं कूड़ चवंदव, ग़लति हलंदव त तव्हांजे अंदर में ग़लति ग़लति वीचार ईंदा, ग़लति ग़लति भावनाऊं पैदा थींदियूं, ऐं पोइ उन सां पाप थींदो आहे, पुण्य न थींदो आहे। पर जेकॾहिं चङो हलंदो त बहितरी मिलंदी। तंहिंजे करे सचे साईं जा वचन मूं खयां नी, मां कूड़ न ॻाल्हायां। पहिरियों हुनखे प्यार सां सम्झायूं, वरी धमकी ॾिनऊंसि, आख़िर लालच ॾिनऊंसि, भई ॿियो जे खाए तंहिंखां सॼी ज़मीन तोखे था ॾियूं, तूं खणी वठ। कुझु बि हुजे, मूंखां कुझु न थींदो। ऐं जॾहिं कोर्ट में आयो त उते जॾहिं जजनि खां पुछो, हुन चयो हक़ीक़त ई आहे, ज़मीन असांजे पीउ ॾिनी आहे, पैसा उन वरिता नी, ऐं ज़मीन जो मालिक इहो आहे, बाक़ी असांखे कूड़ कोन्हे ॻाल्हाइणो। मुंहिंजा भाउ सभु लालच में अची करे कूड़ था ॻाल्हाइनि। ऐं जज जीअं ॿुधो ऐं भाइरनि खां पुछे, हक़ीक़त ई आहे त वाकई असां ॾिनी आहे, जॾहिं पंहिंजो फिरियो खड़ो आहे। ऐं उन वक़्तु जज ज़मीन उनखे ॾिनी,
जंहिं ज़मीन वरिती उन चयो जेकॾहिं गणेश एतिरो सच ॻाल्हायो पंहिंजे खिलाफ़ इहो ज़मीन वठे त ज़मीन जी मां बि न वरितो। चयो न मूंखे परायो कुझु खपे ई न, मूंखे उन सचे साईं चयो आहे पंहिंजी सोच बहितर को सभु कुझु मूंखे मिली रहियो। तव्हांजो जो नतीजो इहो निकितो, जंहिं गणेश खे अॻ में सभु सादो सम्झंदा कुझु न चवंदा, जॾहिं दुकान ते वेठो त सभु चइबो बहन मुंहिंजो कोई खोट न थींदो, कोई ग़लती न थींदी, हिनजे एतिरा वीचार बहितर आहिनि त कोई दुकान ते वेंदो जो वाइब्रेशन्स बि चङियूं थींदियूं। तव्हांजो सभिनि जो दुकान एतिरो सौदो विझण लॻा, सामान विझण लॻा ऐं सभिनि खे चङो सम्झण लॻा। ॾिसंदे ॾिसंदे तमामु सुठो कारोबारी इंसान बणिजी वियो अॻिते वधी। तंहिंजे करे थोरी चङी सोच, थोरा बहितर वीचार इंसान खे तमामु घणो मथे खणी हलंदा ऐं उनखे ॿिन्ही जॻहियुनि ते बहितर कंदा आहिनि। सोच वारो इंसान हिते बि ख़ुशि रहंदो आहे, शांति रहंदो आहे, बहितर रहंदो आहे ऐं सोच चङी, तुंहिंजा कर्म बि चङा, ॻाल्हाइण बि चङो थींदो, ॻाल्हाइण चङो थींदो, पंहिंजी ॻाल्हि जा कर्म बि चङा थींदा ऐं कर्म चङा थींदा त पाण चङो थींदो, पाण चङो थियो त उनखे फल सदाई चङाई जो ऐं बहितरी जो मिलंदो। ऐं इहा चीज़ असांखे ॾिसण में ईंदी ऐं जेका चीज़ ॾिसण में न ईंदी, असांजी सोच चङी थी, जेके श्वासन रस्ते असांजा शरीर खहंदा उहे जेके चङाई फैलाईंदा, दूर दूर ताईं वेंदा ऐं केतिरनि इंसाननि जे मथे बीहंदा, हिकु उहे माहौल खे बहितर कंदा ऐं माहौल खे सुगंधित कंदे जेके जेके इंसान हुनजे असर हेठि अची करे पुञ कंदा, चङाइयूं कंदा, उन्हनि जो पुञ असांखे एतिरो मिलंदो रहंदो जो असां अॻिते वधंदा। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश, इहे फ़क़ीर असांखे सदाई पंहिंजी सोच बहितर कंदा। सो अॼु जंहिं मौक़े ते पाण सभु गॾु थियऊं, उहो मौक़ो असांखे सेखारे रहियो आहे त जेतिरो थिए असां पंहिंजी सोच, पंहिंजे वीचारनि खे बहितर कयूं ऐं असांजी सोच ऐं वीचार बहितर तॾहिं थींदा जॾहिं हर रोज़ कुझु वक़्तु वेही करे उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, कुझु वक़्तु वेही करे उन नाम जो जाप कंदासीं। छाकाणि त ध्यानु हिकिड़ी अहिड़ी चीज़ आहे जो इंसान जंहिंजो बि ध्यानु कंदो आहे उनजा जेके बि गुण हूंदा आहिनि पंहिंजो पाण इंसान जे अंदरि में अचणु शुरू थी वेंदो। जे वेठे वेठे ओचितो असांखे कंहिं संत, कंहिं महात्मा, कंहिं चङे इंसान जी यादि अचे। सिर्फ़ु ओचिती यादि अचण सां ई हिकदमि ख़्यालु ईंदा कोई चङाई कयूं, कोई भलाई कयूं, कंहिंसां बहितर वहिंवार कयूं, हिकदमि चङा चङा ख़्याल ईंदा, पंहिंजे जीवन खे सफल बनायूं। पर जेकॾहिं वेठे वेठे ओचितो कंहिं ग़लति माण्हू जी यादि अची वञे, यादि अचण सां हिकदमि ख़्यालु ईंदा कंहिंखे तंग करूं, कंहिंखे परेशान करूं, कंहिंखे बदिलो वठूं, कंहिंखे हैरान कयूं, हिकदमि ग़लति ग़लति भावनाऊं थियणु शुरू थी वियूं। जॾहिं थोरे वक़्त में असांखे कंहिं चङे माण्हू जी यादि थी अचे, पाण चङा था बणिजी वञूं, कंहिं ग़लति माण्हू जी सिर्फ़ु यादि थी अची वञे, पाण मंदा था बणिजी वञूं। तॾहिं प्यार सां, सिक सां, श्रद्धा सां वेही करे उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, उन शहंशाह सतगुरु साईं सत रामदास साहिब जो ध्यानु कंदासीं, असांजे जीवन में केतिरो बदिलाव आहे। तंहिंजे करे हर रोज़ कुझु वक़्तु वेही करे उन सचे साईं जो ध्यानु कयूं, कुझु वक़्तु वेही करे उन नाम जो सिमरन कयूं। छाकाणि त ध्यान सां गुण ईंदा आहिनि ऐं नाम सां असां में शक्ति पैदा थींदी आहे उन गुणनि ते अमल करण जी। जॾहिं ध्यान सां गुण बि आया, नाम सां अमल जी शक्ति बि आई, पोइ असां क़दम क़दम खणंदा अॻिते वधंदा, एतिरो अॻिते वधंदासीं जो हिते त असां वधंदासीं वधंदासीं, पर अॻिते वधी उन ईश्वर जी, उन परमात्मा जी करुणा ऐं कृपा खे पाए करे उन मालिक जे रहमत पाइण जे बि क़ाबिल बणिजी पवंदासीं। पांच साल अमर शहीद संत कंवरराम साहिब जन जे 122 साल जन्म महोत्सव जे शुभ अवसर ते संत सतराम धाम अरहर साहिब में रचायल इन महान मेले में शामिल थिया आहिनि। इन्हनि संतनि महात्माउनि जा मेला प्रोग्राम जेके बि मल्हाया वेंदा आहिनि, उनजो असुल मक़सदु त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो ई हूंदो आहे त उनजा गुण, उन्हनि जी चङाइयूं ऐं उनजी बहितरनि खे यादि करे उन्हनि खे असां पंहिंजे जीवन में आणियूं, उन्हनि खे असां पंहिंजी ज़िंदगी में अपनायूं, उन्हनि जेको जेको कुझु कयो उहो कुझु कयूं। ऐं शहंशाह सतगुरु साईं सत रामदास साहिब जा जेको कुझु भगत साहिब खे सम्झायो, सेखारियो, उन पंहिंजे जीवन में उतारियो ऐं हाणे वक़्तु आहे उनखे असां पंहिंजे जीवन में पंहिंजो पाण खे बहितर कयूं। भगत साहिब जो पूरो जीवन इंसान ज़ात जी भलाई, उनजी चङाई, ग़रीबनि जी परगोर लहण ऐं ज़रूरतमंदनि
जो ज़रूरतूं पूरियूं करण में उन्हनि हर एक मोड़ ते हर एक जगह ते पंहिंजो पाण खे बहितर अंदाज सां आणण जी कोशिश कई। सो हिते कोशिश उहा कई वेंदी आहे त जीअं सभिनी सां बहितर वहिंवार थिए, जिते इन मौक़े ते उन शहंशाह सतगुरु रामदास साहिब जो पैगाम पहुचायो वेंदो आहे, भगत साहिब जूं करनियूं साम्हूं आंदियूं वेंदियूं आहिनि। उते हर हिकु भाउ भेण पंहिंजी हस्तीहार पंहिंजी चाहत आधार कोई न कोई चङाई कोई न कोई बहितरी थींदी आहे। हिते जेतिरा बि कार्य थींदा आहिनि उनमें केतिरियूं ई ॻाल्हियूं रखियल जेके महिमान ईंदा आहिनि उन्हनि जी त संभाल थींदी थींदी आहे। पोइ जहिड़े बि क़िस्म जी उन्हनि जी शेवा हुजे, कोई कपिड़ा धोअण हुजे, प्रेस करण हुजे, जूतनि जी सफ़ाई हुजे, या रोडनि ते बीह करे उन जे अचण वञण जी सुविधा खे साम्हूं रखण हुजे, या उन जे खाधे पीते जो इंतज़ाम हुजे, पर सभ खां वधि शेवा इहा हूंदी आहे त उन्हनि खे उन सचे साईं जो संदेश ॾिनो जीअं हर हिकु पंहिंजो पाण खे बहितर बणाए सघे। ऐं इन मौक़े ते वरी केतिरा अहिड़ा कार्य बि रखिया वेंदा आहिनि जेके उन्हनि खे ख़ुशी ॾींदा रहे। जीअं मेले जे मौक़े ते 3 ॾींहं मेडिकल कैंप लॻंदी आहे ऐं उन कैंप में सभु क़िस्म जा डॉक्टर जेके बि स्पेशलिस्ट आहिनि तक़रीबन सभु शामिल हूंदा आहिनि त जीअं जेका जंहिंजी ज़रूरत हुजे उहा पूराई थिए। छाकाणि त सिहत इंसान जो मेन मक़सदु हूंदो आहे। सिहत सही हूंदी आहे त सभु कुझु सही हूंदी आहे। जीअं चइबो आहे जी ख़ुशि त जहान ख़ुशि। जेकॾहिं पाण ख़ुशि त इंसान खे सॼी ज़िंदगी बहितर ॾिसण में ईंदी आहे, सॼो जान चङो ॾिसण में ईंदो आहे। पर पाण बीमार हुजे त छा कंदो? तंहिंजे करे सिहत जो इन मौक़े ते ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो आहे ऐं सभु डॉक्टर पंहिंजो पाण खे उन मौक़े ते मल्हाए ऐं उन सचे साईं इंसाननि छा पर पशुनि पखियुनि ऐं हर जीव मात्र जी ख़िदमत कई। शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहिब जन जी पूरी ज़िंदगी असांखे मिले थी त उन्हनि हर हिकु जीव मात्र जेके बि जानदार आहिनि हर हिकु सां बहितर ऐं उनखे साम्हूं रखंदे भगत साहिब जॾहिं 1936 में कोयटा में ज़लज़लो आयो त उन वक़्तु भगत साहिब जेकमबाद में रेरकी में पंहिंजूं कैंपूं लॻाए छॾियूं। संत सतराम दाम राठी साहिब जे तरफ़ां उहे कैंपूं लॻियूं जेके हुते मरीज़ अचनि पिया, ज़ख़्मी अचनि पिया, उनजो इलाजु थिए पियो, उन्हनि जी खाधे पीते जो बंदोबस्तु हो, उन्हनि जी रहाइश जो बंदोबस्तु। तंहिंजे करे राठी साहिब ने इहे कार्य शुरू खां थींदा रहे। तंहिंजे करे हाणे बि हर महीने साहिब विस्पत ते बि कैंप लॻाई वेंदी आहे, हर विस्पत ते बि लॻंदी आहे, पर मेले जा ख़ासि 3 ॾींहं उहे त सदाई हलंदियूं रहंदियूं आहिनि ऐं सभु स्पेशलिस्ट डॉक्टर उनमें जेके जेके ख़िदमतूं कंदा आहिनि हक़ीक़त में हर हिकु पंहिंजो पाण खे मल्हाईंदो आहे। सो हिते जेको ई मेले जे मौक़े ते प्रोग्राम हूंदो आहे सॼो शेवा भाव नाम ध्यान सिमरन जाप ऐं उन मालिक जे गुणगान सां ई हूंदो आहे। इन मौक़े ते ही जेके असांजा भाव इमेज ग्रुप जे हैदराबाद जे तरफ़ां कैमराऊं खणी करे पूरे मेले जो प्रसारण तव्हां ताईं पहुचाए रहिया आहिनि, तव्हांखे ॾेखारे रहिया आहिनि। उन इमेज ग्रुप वारनि खे तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि खे ऐं जेके जेके इन मेले में शेवा करे रहिया आहिनि तव्हां सभिनी खे पूज्य डेवरी साहिब संत सतराम धाम ऐं राठी साहिब जे तरफ़ां अमर शहीद संत कंवरराम साहिब जन जे 122 साला जनम महोत्सव जे मौक़े ते शुभकामनाऊं वाधायूं ऐं सच